दोस्तों अज तक वही खबर ॾींदा हलूं एक बेहतरीन ड्रामे के बारे में। जी हाँ दोस्तों, ही खबर तव्हांजे लाइ ज़बरदस्त नई अपडेट मूं आंदी है। लेकिन हिकिड़ी कम जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुख़्तियार शेरे सिंध इहो चाकर खान के ॿोड़ण वारो आहे। जी हाँ दोस्तों, ग़ुलाम हुसैन ड्रामे में मुख़्तियार यानी निसार शाह जो मोटी आयो है। हाँ चाकर खान के लिए वॾियूं मुसीबतूं ज़ाहिर थींदियूं, लेकिन चाकर खान इन के हल्के में वठे तो। लेकिन इहा अहबत खान खे ख़बर आहे त चाकर खान सां मुसीबत कंदो केरु? मुख़्तियार शेरे सिंध। छाजे करे? मुख़्तियार हिकु त शेरे सिंध आहे, ॿियो त वरी उनजी घरवारी सां चाकर निकाह जे मथां निकाह कयो वेठो आहे। इहो ड्रामो ग़ुलाम हुसैन में तव्हां ॾिसंदो अन क़रीब इहो अहिड़ो तरीक़े कंदो कंदो किनो कंदो चाकर के शेरे सिंध यानी मुख़्तियार इन तबाही ॾींदो अचण वारे एपिसोडनि में। ऐं बहितरीन इन खां पोइ दोस्तों हाणे अहिड़ो त मज़ो कंदो ग़ुलाम हुसैन ड्रामो, अहिड़ो त बहितरीन थी वेंदो ऐं तव्हां इंतज़ारु कंदो त इन जी बक़ाया क़िस्त अचे त असां ॾिसूं। छाजे करे साईं निसार शाह हाणे वॾा वॾा क़दम खणंदो, यानी मुख़्तियार वॾा क़दम खणंदो ऐं हैबत ऐं ख़ासि करे जेको आहे दोस्तों चाकर खान जे लाइ वॾी मुसीबत थींदी आहे। चाकर खान जे लाइ हाणे ज़मीन तंग थींदी। ॿी तरफ़ सोढो बि आहे, सोढो वरी पंहिंजे दुश्मननि सां निपटे पियो। लेकिन ख़ासि करे जेको आहे ग़ुलाम हुसैन जो जॾहिं पोल खुलंदो ऐं छोकिरी सिदरा सां इश्क जो ऐं होॾो सिकंदर किन कयो बीठो आहे, इहे सभु ज़ाहिर थींदा अचण वारनि एपिसोडनि में। लाइक कंदा वीडियो खे।